हिते वांखे आगाह कयूं त रतो देरो खां पोइ सिंध जे सिंझोरो वारे इलाइक़े में भी एड्स जा केसिस वधनि पिया। सिंझोरो जे हिक ॻोठ चक 74 में अॼु हिकु ॿियो नौजवान एड्स सबबि दम ॾेई छॾियो आहे, जॾहिं त इन हवाले सां ॿुधायो पियो वञे त नौजवान खे 6 महीना अॻु एड्स हुजण जी तस्दीक थी हुई। ॻोठ में इन खां कुझु ॾींहं पहिरियां बि हिकु वधीक ॻोठाणो जेको हुयो एड्स सबबि उन दम ॾिनो हो, जॾहिं त हिकु औरत भी ॿुधाई पई वञे जेका एड्स में मुब्तला आहे, जंहिंजो भी अञा ताईं इलाज शुरू नाहे कयो वियो। इमाम बख्श मरी जे हवाले सां ॿुधायो पियो वञे त उनखे एड्स थी हुई, 6 महीना अॻु उनखे एड्स थियण जी तस्दीक थी हुई। नौजवान खे वारिस अस्पताल खणाए विया ऐं अस्पताल इंतज़ामिया उते उनखे दाख़िल करण बजाए घर वापसि सुम्हाणे छॾियो। आगाह कयो वांखे त सिंझोरो में भी चक 74 समेत इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां एड्स जा केसिस ज़ाहिर थियनि पिया, पर सिहत खाते अञा ताईं न सूरत हाल जो नोटिस नाहे वरितो। आगाह कयो वांखे त सिंझोरो सांगड़ जो इलाइक़ो आहे जिते चक 74 में हिकु ॼणे खे 6 महीना अॻु एड्स जी तस्दीक थी हुई। इमाम बख्श मरी बाबति ॿुधायो पियो वञे त 6 महीननि खां पोइ उनजो मौत वाक़िअ थियो आहे। इन इलाइक़े में कुझु ॾींहं पहिरियां बि हिकु पीरसन एड्स विके फौत थी वियो हो। हिकु औरत भी ॿुधाई पई वञे जंहिंखे एड्स जी तस्दीक थियल आहे, पर उन समेत मुख़्तलिफ़ जेके माण्हू एड्स में मुब्तला आहिनि उन्हनि जी अञा ताईं स्क्रीनिंग नथी कई वञे, न ई उन्हनि जो इलाज जेको आहे उहो बाक़ाइदा शुरू थी सघियो आहे। इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो आहे सिहत खाते खां त इन इलाइक़नि वॾे पैमाने ते स्क्रीनिंग कई वञे। तफ़सील मालूम कयूं था सिंझोरो मां टाइम न्यूज़ रिपोर्टर अनीस लगारी खां। अनीस, आगाह कजो, अॼु चक 74 में इहो मामिलो साम्हूं आयो त हिकु नौजवान जेके 6 महीना अॻु एड्स हुजण जी तस्दीक थी हुई। इमाम बख्श मरी जे वारसनि जो इन हवाले सां छा चवणु आहे? कुझु ॾींहं अॻु बि हिकु ॼणो एड्स विके फौत थियो हो। जी हमीर, 25 वरनि जे इमाम बख्श मरी जेको 6 महीना अॻु HIV हुजण जी तस्दीक थी हुई ऐं हुन जेको आहे पहिरां हिन जे वारसनि जेको आहे हिन मामले खे लिकायो पिए, पर बाद में जॾहिं हुनजी तबियत घणी ख़राब थी त पोइ वारसनि जॾहिं नवाब शाह अस्पताल में हिनजी टेस्ट कराई त कंहिं ख़बर पई केस जेका आहे HIV थी वई आहे ऐं हुन सबबु बीमार बि रहण लॻो। सो मसइलो इहो आहे त 74 चक में एड्स वारे मसइले खे उते जेको अॻु में बि हिकिड़ो आहे नबीज़ाद बिरोही आहे, उहो फौत थी चुको आहे। उनजी घरवारी खे बि जेका आहे उहा एड्स आहे, पर सरकारी सतह ते उन हवाले सां जेका आहे सिहत खाते तरफ़ां कंहिं बि क़िस्म जी जेका आहे उते उहो टीम न मोकिली आहे ऐं न जेका चेकिंग वग़ैरह थी आहे जो ख़बर पइजी सघे त एड्स जेको आहे उहो जे फैलजण जो कहिड़ो कारण आहे। जी अमीर। अनीस, इन बाबति बि आगाह कजो त सिंझोरो सांगड़ ज़िले में अचे थो। सांगड़ ज़िले जे हवाले सां के अंग अखर आहिनि त केतिरा एड्स जा मरीज़ आहिनि ऐं उनमें सभ खां वधीक मुतासिर इलाइक़ो कहिड़ो आहे? अमीर, उन हवाले सां त मुंहिंजे ख़्याल में जेको असांजो ज़िले जो सिहत उहो इन हवाले सां का बि माना अंग अखर ॾियण लाइ तयारु कोन्हे को, न ई ॿुधाइण लाइ तयारु आहे त ज़िले जे अंदरि जेका आहे केतिरे क़िस्म जा एड्स जा मरीज़ आहिनि। इन क़िस्म जो ख़बरूं ॿुधण में अचनि थियूं। सांगड़ शहर में कुझु जेके आहिनि पाड़नि में जेके आहिनि एड्स जा मरीज़ आहिनि, ईअं इन तरह जेका आहे 74 चक जी निशानदेही थी आहे। पर तव्हां जो अंदाज़ो लॻाए सघो था सिहत खाते जे संजीदगी जो कुझु ॾींहं अॻु में टाइम न्यूज़ तरफ़ां हिन जी अनीस, आगाह कयूं पिया वांखे त सांगड़ जो इलाइक़ो आहे सिंझोरो जिते चक 74 में अॼु वधीक हिकु ॻोठाणो एड्स विघे दम ॾेई छॾियो आहे। हुन इमाम बख्श मरी खे 6 महीना अॻु एड्स जी तस्दीक थी हुई ऐं 6 महीननि खां पोइ संदसि मौत वाक़िअ थियो आहे। इन ई इलाइक़े में ॿुधायो पियो वञे त कुझु अर्सो अॻु हिकु वधीक ॻोठाणो एड्स विघे फौत थियो। उनजी घरवारी खे बि एड्स हुजण जी तस्दीक थी आहे। इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो आहे त इन ॻोठ ऐं सिंझोरो समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एड्स जा जेके केस साम्हूं आया आहिनि उन हवाले सां वधीक तस्दीक करण जे लाइ वॾे पैमाने ते स्क्रीनिंग शुरू कई वञे। जेके मुतासिरीन आहिनि उन्हनि खे सरकारी अस्पतालुनि मां जेको आहे इलाज बि न पियो मिले। एड्स जा वधंदड़ केसिस इलाइक़े वासियुनि खे ॻणती में मुब्तला करे छॾियो आहे। सिंझोरो जो चक 74 वारो ॻोठ जिते अॼु हिकु वधीक नौजवान इमाम बख्श मरी जंहिंखे 6 महीना अॻु ॿुधायो पियो वञे त एड्स ज़ाहिर थी ऐं अॼु उनजो मौत वाक़िअ थियो आहे। इन इलाइक़े में कुझु अर्सो अॻु बि हिकु पीरसन जो एड्स विघे जेको आहे मौत वाक़िअ थियो हो। संदसि घरवारी बि एड्स में मुब्तला आहे। इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो आहे त सिहत खातो इन सूरत हाल जो नोटिस वठी टीमूं उमाणे ऐं वॾे पैमाने ते इलाइक़े वासियुनि जी स्क्रीनिंग कई वञे।
आगाह कयूं पिया अव्हांखे त सिंझोरो जे ॻोठ चक 74 में अॼु वधीक हिकु ॻोठाणो एड्स विघे दम ॾेई छॾियो आहे। इन ई ॻोठ में कुझु अर्सो अॻु बि हिकु पीरसन एड्स विघे फौत थियो हुयो, जॾहिं त संदसि घरवारी बि जॾहिं त हिकु औरत बि ॿुधाई पई त एड्स में मुब्तला आहे। सिंझोरो वासी हिकु शहरी मलिक हसन भी असां सां गॾु टेलीफोन लाइन ते आहे, उन्हनि सां बि वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। मलिक साहब, वॾी महिरबानी टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ। आगाह कजो, अव्हां जो छा मुशाहिदो आहे सिंझोरो में या भरपासे जे ॻोठनि में केतिरा एड्स जा पेशेंट्स आहिनि? का स्क्रीनिंग हिते थिए थी एड्स जा केसिस जेके ज़ाहिर थियनि पिया? अस्सलाम वालेकुम सर, 22/7/74 में सर 4 मरीज थे एड्स के, जिनमें से 3 फौत हो गए, एक मरीज अभी भी चरपाई पर पड़ा है और कोई इंतजामी नहीं आ रही, कोई कुछ भी नहीं हो रहा है इनके लिए, कुछ भी नहीं है। वही इनके लिए दवाई इलाज कोई किस्म की कोई मदद नहीं हो रही इनकी। अच्छा, हमें बताइएगा कि आपका क्या अंदाज़ा है इस इलाके में कोई टीम नहीं पहुंची अब तक? कितने केसेस सामने आ चुके हैं? आप बता रहे हैं कि 4 अफराद तो सामने आए हैं। जी सर। हलाकतें कितनी हुई हैं? 3 सर। 3 हलाकतें हो चुकी हैं और एक खातून इस वक्त भी एड्स में मुब्तला है। ये एक चरपाई पर भी पड़ी है, वो चरपाई पर है। और तस्दीक हो चुकी है कि उनको भी एड्स ही है? बिल्कुल सर, रिपोर्टें आई हैं, बिल्कुल एड्स। और उनको कोई मतलब इंतजामिया इनके लिए कुछ भी नहीं कर रही है। ठीक है, आप हमारे साथ ही मौजूद रहिए मलिक हसन साहब। असां सां गॾु DHO आहिनि अमजद यूसुफज़ई, उन्हनि सां बि वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। अमजद साहब, वॾी महिरबानी टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ। आगाह कजो, ही केसिस साम्हूं अचनि पिया, अवां वटि छा रिपोर्ट्स आहिनि? केतिरा केसिस आहिनि सिंझोरो जे इन्हनि ॻोठनि में? ऐं सिहत खाते को तहरुक वरितो आहे त की टीम्स उमाणियूं वियूं आहिनि? स्क्रीनिंग थियणु ज़रूरी आहे त जीअं अगरि वधीक केसिस आहिनि त उहे रिपोर्ट थी सघनि। अमजद साहब, अवां जो आवाज़ न पियो पहुचे असां ताईं। जी, मुझो जेके असांजे वटि सेंटिनल साइड आहिनि जिते एड्स जी जेको डायग्नोसिस थींदी आहे उहा आहे असांजी नवाबशाह में। ते हिते जेको बि असां वटि पेशेंट ईंदो आहे उनखे असां जो आहे रेफर करे छॾींदा आहियूं नवाबशाह में। उते उहो इन्वेस्टिगेट थींदो आहे फर्दर, ऐं उनजी ट्रीटमेंट बि उते ई मिलंदी आहे उनखे। जी, DHO साहब, अमां चयो पिया डायग्नोसिस जेको आहे नवाबशाह में थींदो आहे, पर टीम्स ते उमाणे सैंपल्स वठी सघजनि था त जीअं अगरि के लिकियल केसिस आहिनि त उहे रिपोर्ट थी सघनि? हाँ जी, बिल्कुलु। जेकॾहिं असांखे इतला मिलंदी आहे, जीअं हाणे तव्हां हींअर असांखे ॿुधायो आहे, त पोइ असां बिल्कुलु उते टीम मोकिले सघूं था। जी, पर इन्वेस्टिगेट करणु त ज़रूरी आहे। त कारण कहिड़ा आहिनि? हिन ॻोठ में 4 केसिस त रिपोर्ट थिया आहिनि। इहा सूरत हाल इन ॻाल्हि जो इशारो ॾिए थी त वधीक केसिस बि थी सघनि था, पर हिन महिल ताईं को तहरुक नथो वरितो वञे सिहत खाते। हिन में पुट ॻाल्हि इहा आहे त जेके एड्स जो मसइलो आहे थोरो असांजी मसइलो बि आहे। इन में माण्हू जेका न यानी इहे टेस्टूं कराइण जे लाइ बि जेको आहे सो ईअं कोन था अचनि। ऐं हिन जे लाइ हिन खां अॻु में हिकु तंज़ीम हुई, उहा बि जेको आहे काफ़ी सारा केसिस डायग्नोस कया हुआ ऐं उन्हनि खे रेफर कयो हो, जंहिंजो अली शेर जेको आहे हिन जो। ऐं इन में सभिनी खां वधीक मसइलो जेको अचे थो त उन में माण्हू जेको आहे हिन ॻाल्हि खां लवाइनि था त जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता असां पॉज़िटिव अचूं था त ऐं सोशली को असांखे माण्हू जेको आहे बिहेव सुठे नमूने सां कोन कंदा, त उन हिसाब सां जेको आहे सो इहे थोरी असांखे ॾुखियाई थींदी आहे इन्हनि केसनि खे ॻोल्हण में। DHO साहब, इहा हक़ीक़त आहे त शहरी ज़ाहिर नाहिनि करणु चाहींदा त उन्हनि जे अगरि एड्स हुजे बि त उहो कंहिंखे न ॿुधाइनि, पर जेके केसिस रिपोर्ट थिया, हिकु पीरसन खे एड्स हुजण खां पोइ इस्पताल मां बेदख़ल कयो वियो, इमाम बख्श मरी जे वारसनि बि उनखे इस्पताल मुंतक़िल कयो, उते उनखे इलाजु मिलियो। हिकु औरत इन ई ॻोठ में बिस्तरे ते पियल आहे, उनखे बि इलाजु नथो मिले। त जेके केसिस ज़ाहिर थियनि था उन्हनि जी बि त सार संभाल नथी थिए। जंहिं औरत जी तव्हां ॻाल्हि करे रहिया आहियो, हिन औरत खे जेको आहे असां टीम मोकिली हुई। हिन खां अॻु में बि ही माई जेको आहे त नवाबशाह मां दवा ॾेई रही आहे, ऐं पोइ हिन पाण जेको आहे हिन जे मुड़ुस बि जेको आहे सो दवा वठणु छॾे ॾिनी हुई जेका तव्हां रिपोर्ट। इनखे बावजूदि असां वरी ॿीहर टीम मोकिली हुई, उन ॿीहर टीम खे जेको उनखे नवाबशाह में जेको आहे वरी बातन मोकिलियो हो। ऐं हीअ जेको आहे असां खां जेतिरो थी सघंदो आहे असां कोशिशि कंदा आहियूं त मरीज़नि खे असां मां फ़ाइदो पहुचे ऐं असां उन्हनि खे रखूं। असां इन्हनि खे जेको आहे को मीडिया ते बि न आणंदा आहियूं कोशिशि करे, त हालांकि जेके बि आहे त हुनजो सोशली जेके हुनजी सीक्रेसी आहे उहो बहाल रहे। जी, राज़दारी रखणु त पॉलिसी जो हिस्सो आहे, उनखे एप्रिशिएट कजे थो, पर अगरि ज़ाल मुड़ुस खे एड्स आहे त हिन ख़ानदान जे बाक़ी ॿारनि जी का स्क्रीनिंग थी सघी? जी,
आगाह कजो त ज़ाल मुड़स खे अगर एड्स हुयो ऐं हिन वक़्तु पीरसन फौत थी चुको आहे, उनजी घरवारी एड्स में मुब्तला आहे, उहे बि दवाऊं न पई वठे, त छा ख़ानदान जे बाक़ी माण्हुनि जी स्क्रीनिंग कई वई आहे? हिनजी स्क्रीनिंग जे लाइ ईअं आहे त जेकॾहिं उहो ईअं सम्झनि था त हीअ जेको आहे असांखे आहे त असां बिल्कुलु हुनजी स्क्रीनिंग कराईंदासीं, अहिड़ी ॻाल्हि। DHO साहब, ही जेके मामला साम्हूं आया त मरीज़नि खे अस्पताल मां बेदख़ल कयो वियो, इन जी अवां जांच कराई आहे? पुट ॻाल्हि इहा आहे त असुल जेको हॉस्पिटल आहे हुते मूं तव्हांखे ॿुधायो त हीअ सहूलियत न आहे। हीअ सवाल त सहूलियत जेको आहे नवाबशाह में या हैदराबाद में असां रेफर कंदा आहियूं ऐं हिन पेशेंटनि खे जेके ज़रूरत हूंदी आहे उनखे ई दाख़िल कंदा आहिनि, अदरवाइज़ हिन जी आउटडोर जेको आहे ट्रीटमेंट थींदी आहे। महिरबानी। DHO सांगड़ अमजद यूसुफज़ई जो चवणु आहे त सांगड़ में अहिड़ी का सहूलियत ई न आहे त जॾहिं जेके केसिस साम्हूं अचनि था त उन्हनि खे हिते को इलाजु ॾिनो वञे, उन्हनि खे नवाबशाह रेफर कयो वेंदो आहे। उतां ई अगरि उन्हनि खे अस्पताल मां को बेदख़ल कयो बि वियो आहे त इन मामले जी वधीक जांच थी सघे थी। मलिक हसन खां ही वधिक ॻाल्हि ॿोल कयूं था। मलिक हसन, आगाह कीजिएगा कि इस जो गांव में केसेस सामने आए, ये बताया जा रहा है कि इस वक्त भी जो बिस्तर पे पड़ी हुई खातून जिनको एड्स ही है नहीं ले रही, क्या उनके ख़ानदान के दीगर अफराद ने अपनी स्क्रीनिंग कराई है? क्योंकि मुमकिन है कि दीगर अफराद को भी इस तरह की कोई बीमारी हो। जी सर उनसे जो दीगर अफराद हैं किसी को कोई टेस्ट भी नहीं हुआ, कोई पता नहीं किस किस्म की बीमारी है कि नहीं, किसी की भी टेस्ट नहीं हुई अभी तक। ठीक है, दीगर अफराद जो हैं वो स्क्रीनिंग नहीं करा रहे। आगाह क्यों पे अवांखे त सिंझोरो जो ॻोठ आहे चक 74 जिते पहिरां पीरसन खे एड्स थियो हुयो, उन जो मौत वाक़िए थियो, उन जी घरवारी जेका आहे उहा हिन वक़्तु बिस्तरे ते पियल आहे, जॾहिं त इन ई ॻोठ मां 4 केसिस रिपोर्ट थी चुका आहिनि। DHO सांगड़ जो चवणु आहे त अगरि मुतासिरीन चाहिनि त पाण मुरादो स्क्रीनिंग या टेस्ट कराए सघनि था, दबाव नथो विझी सघिजे उन्हनि मथां, जॾहिं त सांगड़ में अहिड़ी का सहूलियत न आहे। इलाज बि नवाबशाह मां थींदो आहे, दवाऊं बि उतां ई फराहम कयूं वेंदियूं आहिनि। सिंझोरो जे इन ॻोठ मां केसिस साम्हूं अचण खां पोइ हिन महिल ताईं सिहत खाते तरफ़ां तहरुक वठंदे हिते स्क्रीनिंग शुरू नाहे कई वई। इन ई मामले ते असां DHO सांगड़ ॻाल्हि ॿोल कई। इलाइक़े जो हिकु ॻोठाणे मलिक